अस्सलाम वालेकुम। अज असां ठाहियूं था मच्छी जा कबाब। आज हम मछली के कबाब बना रहे हैं। ये पाव खां थोड़ी वधीक मच्छी आहे, 1.5 पाव समझो मच्छी आहे। उन सां गॾु ही ॿ बिल्कुलु नंढड़ा पटाटा बॉयल करे छिले मैश करे छॾिया आहिनि। ये एक बात समझ लें कि जितनी हम मछली लेंगे उससे आधे से भी कम आलू होंगे। इसलिए आप 1 किलो मछली लें, आधा किलो लें, जितनी लेना चाहें, आलू उसके आधे से भी कम होने चाहिए, बल्कि उसका चौथाई हिस्सा। ठीक है। तो ये 1.5 पाव खन मच्छी है। ही अध पाव खां घट बिल्कुल नंढी साइज़ जा 2 पटाटा मूं छिले मैश करे छॾिया आहिनि। सावा धाणा आहिनि ऐं ही लीमे जी रस आहे 1 टेबल स्पून। ठीक है। हरा धनिया 1 टेबल स्पून, नींबू का रस आधा टी स्पून, नमक और पिसी हुई काली मिर्च। सबसे पहले मछली को लहसुन लगा के, पिसा हुआ लहसुन और ये क्रश की हुई लाल मिर्चें आप देख लें। ठीक है। ये लहसुन और क्रश की हुई मिर्चें मछली के ऊपर मल के अच्छी तरह से, और थोड़ा सा नमक जो कि मछली को पहले से लगा हुआ था, उसको हमने रख दिया 1 घंटे के लिए मैरिनेशन के लिए। फिर 2 खाने वाले चम्मच, 2 टेबल स्पून पानी डाल के इसमें दम पे लगा दिया ढककर। फिर मछली का अपना पानी भी निकला तो उसमें पक गई। ठीक है। हाणे थूम पीठल तकरीबन 1 खाइण वारो चमचो पीठल थूम ऐं ही कुटियल ॻाढ़ा मिर्च 1/2 चमचो नंढो, ऐं मच्छीअ खे लूणु पहिरियों खां थोरो ॾिनल हो, ऐं उन में असां ही थूम ऐं ॻाढ़ा मिर्च हणी उनखे 1 कलाक ॾेढ रखी छॾियो। उन खां पोइ 2 खाइण वारा चमचा, 2 टेबल स्पून हिन में असां विधोसीं पाणी, ऐं पोइ ढक ॾेई दम वारी बाहि ते पचण लाइ रखियो। त मच्छी पंहिंजो पाणी बि कढियो, उन में ही बिल्कुलु ॻरी वई आहे। हाँ, मूँ वटि ये बोनलेस मच्छी है, मेरे पास बोनलेस मछली है। तो अगर आप कांटों वाली मछली लेना चाहें तो वो बड़ी होनी चाहिए साइज़ में, ताकि वो कांटे आप आराम से निकाल सको। क्योंकि अगर छोटे कांटों वाली मछली होगी तो ख़तरा होता है कि कांटे रह जाएं। ये देखें मेरे पास जो मछली है उसमें ये बड़ी सी हड्डियां हैं, कांटे नहीं हैं। ठीक है। तो हींअर मां हिन जो मच्छी जो खलूं बि लाहे छॾींदसि ऐं जो हड्डियूं ऐं कंडा जेके आहिनि कढी छॾींदसि। अभी मैं मछली की जो है खाल वो भी हटा दूंगी, और जो कांटे या हड्डियाँ जो भी है वो भी हटा दूंगी। तो फिर बाकी ये जो मसाला बच जाएगा, इसके साथ मैं इसको आलू के साथ मिक्स करूंगी। तो पहले मैं मछली को साफ़ कर लूँ तो फिर आपको दिखाती हूँ। हाँ, ये ॾिसो मच्छी मूँ सॼी रेडी कई है। ये सारे जो मोटी मोटी हड्डियाँ और कांटे बड़े निकले और इसकी खाल भी मैंने अलग कर दी है। ठीक है। हाँ, ही मच्छी मुझी तैयार है। मच्छी मां तमाम एहतियात से कंडा या हड्डियों हैं या खल है उनकी लायो, स्पेशली कंडा, ख़ास तौर पे कंडा ॾाढो ध्यान सां चङे नमूने सां तव्हांखे हटाइणा आहिनि। हाणे असां हिन में विझंदासीं ही लीमे जी रस 1 खाने वाला चम्मच। लीमे जी रस कॾहिं बि हद खां घणी न विझो, त खटो थी वेंदो, त कंहिंखे उनजो टेस्ट न वणंदो, ॾाढो खटो अगरि थी वियो। ॿियो त अगरि घणो विझंदव त हीअ असांजो मसालो जेको आहे ॾाढो नरम थी वेंदो, पोइ इन मां कबाब न ठहंदा। कभी भी हद से ज़्यादा या बताई हुई मिकदार से ज़्यादा नहीं डाली नींबू का रस। उससे एक तो जो भी आप डिश बना रही हैं वो ज़्यादा खट्टी हो जाएगी, तो उसका जायका ख़राब हो जाएगा। और फिर अगर ज़्यादा डाल दिया तो ये मसाला पतला हो जाएगा, कबाब नहीं बनेंगे। फिर हम इसमें डाल रहे हैं ये हरा धनिया, और ये हमारे पास आधा टीस्पून नमक और आधा ही टीस्पून पिसी हुई मिर्चें हैं काली। ठीक है। 1/2 चमचो पीठल कारा मिर्च, 1/2 चमचो लूण ऐं सावा धाणा, 1 खाइण वारो चमचो लीमे जी रस असां, ऐं मच्छी मैश थियल ऐं पटाटा मैश थियल, ये असां हिन में विधा आहिनि। हाणे मां इनखे मिक्स कयां थी। हाँ, ये मसालो मूँ मिलाए छॾियो, मछली और आलू का मसाला मैंने मिक्स कर दिया है। इसमें आलू डालना इसलिए ज़रूरी है कि इस मछली बाइंड हो जाएगी। खाली मछली के बनाएंगे तो वो टूटेगी, चूरा बन जाएगी, कभी भी वो जुड़ेंगे नहीं कबाब। ठीक है। पटाटा असां इन लाइ विझंदासीं त जीअं मच्छी पाण में ॼमी वञे, बाइंड थी वञे। जेकॾहिं ख़ाली मच्छीअ जा ठाहींदासीं त उहा भुरी वेंदी, चूरो थी वेंदी, उहे कॾहिं बि ॼमियल कबाब न ठहंदा। सो हाणे ही मूं वटि थोरो ऑयल आहे, हथ खे मां हल्को ऑयल हणंदमि, हिन जा कबाब ठाहे मां हिन ते ढक ते रखंदी वेंदसि। उन खां पोइ ही हिकिड़ो बेदो मूं फेटियो आहे, थोरो लूणु विझी इन बेदे में असां ॿोड़ींदासीं कबाब। ऐं मूं बिल्कुलु हल्की बाहि ते थोरो ऑयल हिन में रखियो आहे फ्राइंग पैन में गरम करण लाइ, पोइ असां इन्हनि खे फ्राई कंदासीं। सो सभिनी खां पहिरियों हाणे मां कबाब ठाहियां थी। ये कबाब मुंहिंजा ठही विया आहिनि, तव्हां ॾिसो पिया, सभु इक्वल साइज़ जा कबाब। ही बेदो फेटल आहे ऐं हेॾां मुंहिंजो टर्नर ऐं मुंहिंजी प्लेट रेडी आहे। सो हाणे असां हिननि खे कबाबनि खे
हिन मैदे में अंडे में ॿोड़ींदा वेंदासीं ऐं पचाईंदा वेंदासीं। ठीक है, इक्वल साइज़ के कबाब बना लिए, अंडा फेंट लिया, ऑयल गर्म हो रहा है हल्का सा, बहुत ज़्यादा नहीं। और अब इनको हम डिबोकर तलते जाएंगे। इधर मेरी प्लेट और मेरा टर्नर जो है वो रेडी है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी हीअ रेसिपी वणी हुजे त वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो। कुझु पुछिणो आहे, कुझु चवणो आहे त तव्हां उहो कमेंट में करे सघो था। ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, जीअं मुस्तक़बिल में मां जेको कुझु सेखारियां, पंहिंजा तजुर्बा शेयर कयां, उहे तव्हां आराम सां ॾिसी सघो ऐं सिखी सघो। सो हाणे असां हिननि कबाबनि खे हिकु हिकु करे ॿिन्ही पासनि मां तरींदासीं ऐं जीअं ई हे हिकिड़ो पासो पचंदो त असां हिनखे उथलाईंदासीं। हीअ ॾाढा मज़ेदार ऐं बिल्कुलु मुनफ़रिद हिकिड़ो ज़ाइक़ो आहे हिननि जो। तव्हां ज़रूरु ट्राई कयो ऐं तव्हांखे जेको रिस्पॉन्स मिले, जेका मोट मिले, उहा मूंखे ज़रूरु ॿुधायो। ऐं हाणे जीअं त असांजी मच्छी बि सॼी पकल आहे, पटाटा बि असांजा पकल आहिनि, बॉइल थियल आहिनि, तंहिंजे करे तव्हां हिननि खे थोड़ी तेज़ बाहि ते पचाए सघो था। ठीक है, लेकिन फुल आंच पे नहीं, लेकिन मीडियम से ज़्यादा आग पे आप इसको बना सकते हैं, क्योंकि हमारा आलू जो है वो पके हुए, मछली पकी हुई है। सिर्फ जो है इसका बाहर का जो कोट है, जो हमने अंडे में इसको डिबोया है, हमें उसको पकाना है। तो जैसे ये दोनों तरफ से पक जाएगी, कबाब हमारे पक जाएंगे, हम इनको प्लेट में निकाल लेंगे। अभी इनको पलटते हैं। ॾिसो पिया तव्हां, हिकिड़े पासे खां बिल्कुलु गोल्डन थियण लॻा आहिनि। हमेशह मां चवंदी आहियां जॾहिं बि हिननि खे उथलायो, इहो एहतियात कयो त तव्हांखे को ठंडो न लॻे, तव्हांजो को नुकसान न थिए। छींटे आपको नहीं लगने चाहिए, इसलिए मैं इनको उस तरफ पलट रही हूँ, अपनी तरफ नहीं पलट रही। ठीक है ना। तो ये हिकिड़ी बेहतरीन तरकीब आहे, ज़रूरु आज़मायो। हीअ मुंहिंजा ॿिन्ही पासनि खां हाणे हिकिड़ो पासो पची वियो आहे, ॿियो बि पचे पियो, ऐं जीअं पची वेंदो त मां हिनखे कढी वठंदमि। तो मूंखे उमेदु आहे तव्हांखे रेसिपी ज़रूरु वणी हूंदी। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां तव्हां सां मुलाक़ात थींदी। पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, खाधो हमेशह प्यार सां पचायो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। वरी मिलूं था कंहिं ॿी वीडियो सां, तेसिताईं अल्लाह बाए।